अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तव्हां सां गॾु तव्हांजो इमाम ॾिनू टेमरो खुदू ठकाई ऐं असां सां गॾु मौजूदु आहे रसूली शेती उर्फ रमू चमचो ऐं असां सां गॾु आहे असांजो यूट्यूब चैनल जो लेडीज़ अदाकार जीशान नायक साहिबु ऐं अॼु असां नई वीडियो जी रिकॉर्डिंग कई आहे इहो इंशाल्लाह वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो इहो जल्द खां जल्द असां यूट्यूब ते अपलोड कंदासीं ऐं असांजे चैनल जो नालो आहे एस नफ़ीस यूट्यूब चैनल। अस्सलाम वालेकुम मेरा प्यारा दोस्तों, उम्मीद है तो सब ठीक ठाक तैयार मस्त ऐं मज़े में हूंदा। दोस्तों अॼु असांजे यूट्यूब चैनल जेको आहे एस नफ़ीस HD ऐं रिकॉर्डिंग ते जेको तव्हां यूट्यूब जी ऐं फेसबुक ते अपलोड कंदासीं। इहा बि तव्हां फेसबुक यूट्यूब टिकटॉक यानी सभिनी ते बराए महिरबानी करे अव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु पिया करियूं त महिरबानी करे असांखे सपोर्ट कयो तो ओतिरो वधीक ऐं सब्सक्राइब कयो ऐं कमेंट कयो शेयर कयो त वधीक आहे। जेतिरो असां नओं ज़बरदस्त जेतिरो सुठो वीडियो रिकॉर्डिंग कंदासीं तव्हां ताईं पेश कंदासीं। महिरबानी करियो असांजे चैनल खे सपोर्ट कयो। रोज़ रोज़ नवां था वीडियो ठाहियूं हर वक़्तु अव्हांखे था खिलायूं अव्हांजे चेहरनि ते था मुड़कूं आणियूं असांजा ही व्यूज़ वधायो असांजो ही अर्ज़ु उगायो असांखे मंज़िल तां ही पहुचायो एस नफ़ीस नाले सां असांजो यूट्यूब चैनल आहे एस नफ़ीस नाले सां असांजो यूट्यूब चैनल आहे। असांजा वीडियो ॾिसंदा करियो असांखे लाइक कंदा करियो असांखे कमेंट लिखंदा करियो एस नफ़ीस नाले सां असांजो यूट्यूब चैनल एस नफ़ीस नाले सां असांजो यूट्यूब चैनल। हा महिरबानी दोस्तों। हालांकि जे दोस्त आगे गानो चई ॿुधायो सची ॿुधायो त मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ो निकिरी आयो जॾहिं असांजा पंहिंजा सिंधी यार प्यार दोस्त मोहबत थी करे जेकॾहिं सपोर्ट था करियो त अहिड़ा माण्हू हिन दर्द भरी आवाज़ में गानो चई तव्हांखे कुझु न कुझु दिलि ते रहम न आयो। सची पुछियो त मूंखे एतिरो आयो आहे जेकॾहिं अञा आवाज़ खे थोरो सम्झो थोरो त चए जातो त जेकॾहिं न त पोइ यकीन कंदा असां एतिरा वीडियो ठाहींदा असांखे माना सची पुछे महिरबानी करे वीडियो मथे कर ध्यान मथे न कर सपोर्ट लाइक कर फॉलो कर कमेंट कर ऐं सर्च भी कर एस नफ़ीस HD।